रियासती भरिसां नौजवान नारी अगवा पुलिस 19 ॾींहं गुज़रण बावजूद नारी खे बाज़ियाब नाहे कराए सघी। मुतासिर माउ ऐं पीउ दाह खणी प्रेस क्लब पहुची विया। ॻोठ दिलावट सोलंकी वासी 25 साला शादीशुदा परिणियल नारी रोशना धिय दिलावट सोलंकी ॻोठ ॿाहिरां नामालूम ॿिनि हथियारबंदनि हथां मुबैना तौरु हथियारनि जी ज़ोर ते अगवा वाटसन पारां बर वक़्तु पीछो करण बावजूद हथियारनि जो को बि ॾिस पतो न पइजी सघियो आहे। नारी जे घर में रोज़ ॾाढो मतल संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी विया। नारी जे अगवा वाक़े खे 19 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर रियासती थाणे ते NC बि दाख़िल हुजण बावजूद पुलिस नारी जे बाज़ियाब इलाइक़े बि क़दम न आहिनि कया। वाटसन जी दाहण बावजूद वारिस मौजूब असां ग़रीब मिसकीन रहियूं, पंहिंजे वसां हर धीअ जी ॻोल्हा कई, पर को बि ॾिस पतो नाहे पइजी सघियो। न ई अगवाकारनि राब्तो कयो आहे। हुन चयो त असां तमामु घणा परेशान आहियूं, धीअ जी ॻोल्हा में मदद कई वञे। इन सिलसिले में अगवा ॼाणायल नारी जे पीउ ग़ुलाम कादिर सोलंकी ऐं मसमात अमीना सोलंकी दाह ॾींदे ॿुधायो त 19 ॾींहं अॻु 4 मुहर्रम जे ॾींहं ते असांजी नौजवान धीअ रोशना सोलंकी मंझंदि जो घर ओठ भरिसां वाटर ते कपिड़ा धोई रही हुई त ओचितो ॿिनि नामालूम हथियारबंदनि अची ज़बरदस्ती हथियारनि ज़ोर ते धीअ खे अगवा करे खणी विया। हुन सिंध हुकूमत, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशर फ़िरोज़, सेशन जज नौशर फ़िरोज़ ऐं ॿिनि वसवारनि खे अपील कई आहे त नोटिस वठी धीअ खे बाज़ियाब कराए वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।